जा मां मोहम्मद अज़ीम सेतो जी रिपोर्ट मूजिब सिंध दरिया ते तकरारी कैनाल ठाहिण वारे अमल ख़िलाफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले ख़ैरपुर जे अॻवाननि ऐं कारकुननि वसाण हाउस खां प्रेस क्लब ख़ैरपुर ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली में MNAS सैयद जावेद अली शाह जिलानी, अॻूण MNAS ज़िले सदर हाजी नवाब खान वसाण, MNAS सईदा नफ़ीसा शाह जिलानी ऐं ॿियनि शिरकत कई। रैली शहर जे मुख्य चौकनि CID मोड़, चटी चौक, सिविक सेंटर, कोरट रोड खां थींदी प्रेस क्लब ख़ैरपुर ताईं पहुती, जिते रैली खे ख़िताब कंदे MNAS सैयद जावेद अली शाह जिलानी चयो त मां सभ खां अॻु में पाणी वारे मसइले ते इस्लामाबाद में एतराज़ कयो हो। समूरी सिंध में बाद में ही मसइलो उभरियो आहे। 1998 में जेकॾहिं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो कमून शहीद में कालाबाग डैम ख़िलाफ़ धरणो हुयो, इन खां अॻु में पीपल्स पार्टी हमेशह सिंध जे हारियुनि जे हक़नि लाइ जंग विड़ी आहे। MNAS सईद जावेद अली शाह जिलानी चयो त पहिरीं ई सिंध में 23% पाणी जी खोट आहे ऐं जेकॾहिं कैनाल ठहिया त सिंध में पाणी बचंदो ई कोन। रैली खे ख़िताब कंदे ज़िले सदर नवाब खान वसाण MNAS सईदा नफ़ीसा शाह जिलानी चयो त सिंध कॾहिं बि पाणी वारे मसइले ते कंप्रोमाइज़ न कंदी। ही वक़्तु समूरे सिंध खे गॾिजी पाणी खे बचाइण जो आहे ऐं न ई के सियासत जो आहे। हिननि चयो त पीपल्स पार्टी सिंध जे पाणी खे बचाइण लाइ हर तकलीफ़ बर्दाश्त करण लाइ तयारु आहे। असीं सिंध जे मज़दूर हारी तबिके जे कंहिं बि सूरत में सौदेबाज़ी न कंदासीं। रैली में गंबट, कुनरी, सोबुदेरो, खैरपुर, कोटड़ी जी फैज़गंज, नारोज समेत ज़िलनि जे 8 तालुकनि जे सियासी समाजी अॻवाननि, पार्टी उहिदेदारनि, कारकुननि, चेयरमैननि, काउंसलरनि हारियुनि वॾे अंग में शिरकत कई। कारकुननि जे हथनि में पाणी बचाओ सिंध बचाओ जा प्ले कार्ड बि गॾु हुआ।